तारिक साहब हिकिड़ो अहम सवाल आउं सम्झां थो त CSS जे दौरान जेको ॿारनि जो फेल थियण जो ख़ासि सबबु हुजे थो, आम सबबु जंहिंखे पाण चई सघूं था, अव्हां जी नज़र में उहे कहिड़ा आहिनि? यकीनन तव्हां 2024 में बि पाण बि एग्ज़ाम ॾिनो ऐं अव्हां जा दोस्त बि हूंदा जेके अनफॉर्चुनेटली इन में फेल थी पिया हूंदा, उन जा सबबु अव्हां जी नज़र में प्लीज़। अच्छा, इन में हिकु त जेको मां उनखे चवां त कुझु रीज़न्स आहिनि उहे विद इन एग्ज़ाम आहिनि ऐं कुझु आउट ऑफ एग्ज़ाम आहिनि। त विद इन एग्ज़ाम जेके आहिनि उन में सभ खां घणो जेको आहे न फोकस CSS में उहो अंग्रेज़ी ते कयो थो वञे पियो। अंग्रेज़ी ते करण जो मक़सदु बि इहो ई आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ी अंडरस्टैंडिंग, सुभाणे असांजी सॼी ऑफिशियल लैंग्वेज इंग्लिश आहे त उन जे अकॉर्डिंग जेको आहे ॿार खे हिकु बेसिक बेयर मिनिमम जेका लैंग्वेज आहे न उहा अचणु खपे, हिकु फ्लॉलेस लैंग्वेज अचणु खपे। ठीकु आहे, उन खां बाद में जेको आहे तव्हांजो आउट ऑफ एग्ज़ाम जेको आहे प्रिपेरेशन जे दौरान जेके कुझु ग़लतियूं आहिनि उहा इहा आहे ओवर रीड करणु। ॿार छा कंदा आहिनि त हिकिड़ो मिसाल डेमोक्रेसी ते पढ़नि था पिया त डेमोक्रेसी ते कॉन्सेप्चुअल क्लैरिटी खां बाद में हू उनखे वधीक जेको आहे चाहींदा त मां अञा ओवर रीड कयां, छो जो पढ़ण में न हिकु अलॻि क़िस्म जी जेको आहे त जीअं असां खणी चऊं था हिकिड़ो लुत्फ़ आहे त उहो लुत्फ़ उन्हनि खे एॾो महज़ूर थो करे छॾे जो उहे ॿार वधि खां वधि अञा वधीक पढ़ण जी जुस्तजू में पोइ रेलेवेंस उन्हनि जी नथी रहे पई। ऐं सेकंड रीज़न इहो आहे त असांजो जेको आहे नौजवान उहो हमेशह जेको आहे न हिकु शइ खे हिकु अंदाज़ में ॾिसण जो जेको आहे क़ाइल आहे ऐं उहो इहो नथो ॾिसे पियो त उन में मुंहिंजी फिज़िकल फिटनेस केतिरो रोल प्ले थी करे पई, मेंटल हेल्थ केतिरो रोल प्ले थी करे पई। इहे जॾहिं शयूं कॉम्प्रोमाइज़ थी वेंदियूं आहिनि त अल्टीमेटली डिप्रेशन, अल्टीमेटली जेको आहे तव्हांजी क्लैरिटी ऑफ थॉट न ईंदी आहे ऐं तव्हां उहो पंहिंजो प्रोड्यूस न करे सघंदा आहियो व्हेन यू आर सिटिंग इन द एग्ज़ाम। ऐं टी ॻाल्हि इहा आहे त नौजवाननि खे जेको आहे न त उहो इहो आहे त हर माण्हू हिन CSS जी जर्नी में हिकिड़ो फ्री एडवाइस खणी मार्केट में वेठो आहे त नौजवान जॾहिं हर माण्हूअ जी हर ॻाल्हि खे तस्लीम करे ऐं जेको बि पास थो थिए पियो उनजे पर्सनल एक्सपीरियंसिस खे पंहिंजे मथां हावी था कनि पिया, पंहिंजे मथां मुसलत था कनि पिया, त अल्टीमेटली इहो कॉज़ ऑफ फेल्यूर आहे। छो त हर माण्हू जो एक्सपीरियंस डिफरेंट आहे। जेको मुंहिंजो एक्सपीरियंस रहियो लाज़मी न आहे त उहो हर माण्हू लाइ सही हुजे। ठीकु आहे, त इहा जेका शइ आहे न त असांखे हमेशह गौर करणु खपे। उन में कुझु बुनियादी शयूं आहिनि जिन ते कमु कजे त मुंहिंजे ख्याल में CSS जी जर्नी हिकु मीनिंगफुल कंक्लूजन ते पहुचंदी, उहे हुजनि। बाक़ी केरु माण्हू छा थो चए पियो त हर माण्हू जी एडवाइस बि नाहे वठणी। त इहे कुझु रीज़न आहिनि जिन जे करे ॿार जेके आहिनि त मुंहिंजे ख्याल में उन मंज़िल ताईं ओड़े नमूने नथा पहुची सघनि।